मुआशी वारसी क़ौमी ऐं तारीख़ी बहाल लाइ जॾहिं क़ौमी सियासी पार्टियूं तारीख़ी जिदोजहद कनि ऐं उन वक़्तु जॾहिं क़ौमी तहरीकनि जे अॻवान खे शहीद कयो वञे, लापता कयो वञे ऐं उन्हनि धरती जे बाशऊर फ़र्दनि खे एजेंसियुनि तरफ़ां खंभे मथनि गैर इंसानी तशदुद कंदे संदनि चिचड़ लाश रोडनि रस्तनि ते उछलाए वञनि ऐं सालनि जा साल सियासी क़ौमी कारकुन बदतरीन रियासती टार्चर सेलुनि में क़ैद कया वञनि, इहा क़ौमी ग़ुलामी जी भयानक ऐं बदतरीन सूरत हुजे थी। सिंध जी क़ौमी तारीख़ जे सियासी कारकुननि खे पिणु गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां रियासती इदारनि एजेंसियुनि हथां जुटी तरह खंभे गुम कयो पियो वञे। ताज़ो जिस्म जे मर्कज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी नवाब आकिब चांडियो शकील हैदर खे पिणु रियासती एजेंसियुनि तरफ़ां खंभे गुम कयो वियो आहे। उन खां जस्कम समेत सिंध जे सहाफ़ियुनि अदीबनि सोशल मीडिया एक्टिविस्ट्स खे पिणु लापता कयो वेंदो रहियो आहे। जस्म अॻवान शहीद मुज़फ़र भुट्टो समेत सिंध जे केतिरनि ई गबरू पुटनि जा गैर इंसानी तशदुद खे लाश एजेंसियुनि तरफ़ां सिंध जे झोली में उछलिया विया आहिनि। जस्कम चेयरमैन सिंध जे निमाणे महबूब पुट शहीद बशीर खान कुरैशी के ज़हर ॾेई शहीद करण समेत जस्कम जे बाद पुटनि सिराई कुर्बान खुहावड़ नूरुल्लाह सुन्नियो चुलियाणी मक़सूद कुरैशी के जीअरो साड़े शहीद कयो वियो आहे, जेका सरासर रियासती दहशतगर्दी ऐं सिफ़ाहियत आहे। जस्मम जी मरकज़ी अॻवान नवाब समेत एजाज जा वॾा उमाद सुहेल रज़ा भट्टी हाफिज़ पीरदाद आकिब चांडियो मेहरान वीराणी काशिफ कटड़ असलम महेरी इंसाफ दायो शबीर गिरोही शफकत मलिक आफ्ताब भोटो सईद भोटो दरिया खान निसार लांगा शकील हैदर इसरार अहमद भोटो काशिफ झूणे जो अब्बासी गुलशेर टगर अयूब कांदड़ो तुमार मल्ला समेत केतिरा ई सिंध जा सियासी क़ौमी कारकुन ऐं गबरू पुट अॼु बि एजेंसियुनि ऐं रियासती इदारनि जे खुफ़िया टार्चर सेलनि जी क़ैद ऐं गैर इंसानी टार्चर क़ौमी ऐं तारीख़ी बहाली आज़ादी इंसाफ़ सियासी अख़्तियार मुआशी वसीलनि दरिया जी मालिकी लाइ पंहिंजो क़ौमी आवाज़ ऐं जिदोजहद न करे सघे रियासत पारां सिंधी समाज खे हथ वठी गैर सियासी करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। बुनियाद परस्ती इंतहा पसंदी के रियासती सरपरस्ती में समूरी सिंध में रियासती सरपरस्ती में वॾो वियो आहे। सिंध जे सियासी तारीख़ी ऐं क़ौमी शऊर खे ख़ौफ़ज़दा करण लाइ हर तरफ़ बरबरियत जी बाह बारे सिंध जे सियासी हाकम जे ख़िलाफ़ कुहाड़ा खया विया आहिनि। सिंध के रियासती ख़ौफ़ दहशत ऐं वहशत जे वर चाढ़े पंजाब तरफ़ां सिंध मथां सियासी जबर ऐं मुआशी इस्तासाल खे तेज़ कयो वियो आहे। सिंध जी तालीम खे तबाही जे किनारे ते पहुचाई वई आहे। सिंध जी क़ौमी दौलत मादनी वसीलनि तेल गैस कोयले खे डंडे जे ज़ोर ते पंजाब जो पेट भरण लाइ ज़बरदस्ती लुटियो घुरियो पियो वञे। सिंध में धारियुनि जे लोधनि खे रियासती साज़िशनि तहत हाणे सिंध जे डेमोग्राफी लाइ संगीन ख़तरा पैदा कया विया आहिनि ऐं सिंधी क़ौम खे पंहिंजे तारीख़ी वतन सिंध में अक़लियत में तब्दील करण जूं रियासती साज़िशूं तेज़ी सां जारी आहिनि। ॿियनि सूबनि जे माण्हुनि ऐं धारियुनि खे कूड़ो डोमिसाइल ज़रिए सिंध में नौकरियूं ॾिनियूं वेयूं वञनि। अहिड़ी सूरत हाल में सिंध जी वारसी कंदड़ क़ौमी तारीख़ जे सियासी आवाज़ खे कुचलण लाइ क़ौमी तारीख़ ऐं सियासी कारकुन खे खंभे गुम करण ऐं मारण खे सिंध जा बाशऊर माण्हू सिंध जे वजूद ख़िलाफ़ रियासत जी तमामु वॾी साज़िश मकारी ऐं रियासती दहशतगर्दी सम्झूं था। असां अक़वाम मुतहदा इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीम खे अपील था करियूं त उहे सिंध जी सियासी क़ौमी आवाज़ खे दॿाइण लाइ रियासती इदारनि तरफ़ां क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण बसनि गैर इंसानी तशदुद ऐं संदनि चिचड़ियल लाशनि जो नोटिस वठनि। उन सां गॾु सिंध जे बाशऊर माण्हुनि सिविल सोसाइटी सियासी कारकुननि दानिशवरनि सहाफ़ियुनि वकीलनि खे पिणु सां सिंध नेशनल वाइज़ जे क़ौमी प्लेटफॉर्म तां इहा अपील था करियूं त उहे रियासत तरफ़ां सिंध जे सियासी ऐं क़ौमी शऊर खे कुचलण वारी साज़िशुनि ख़िलाफ़ बेख़ौफ़ी मुनज़्ज़म ऐं मुसाफ़ थींदे जिदोजहद खे सगारो कनि, छाकाणि त सिंध जे सियासी ख़ामोशी सिंध जे क़ौमी वजूद ऐं वतनी तशद्दुद लाइ क़ातिल ज़हर ऐं मौत साबित थी। उन करे हाणे सिंध जे समूरनि बाशऊर माण्हुनि खे बेख़ौफ़ सिंध जे सियासी अख़्तियारनि मुआशी वसीलनि जे मालिकी सां गॾु दरिया जी वारसी धारियुनि जे सिंध नेकाली भोतारनि ऐं वॾेरनि जे गद्दारनि ऐं सिंध जे सियासी क़ौमी कारकुननि खे रियासती इदारनि मथां खंभे गुम करण ऐं मारण ख़िलाफ़ सियासी मैदान ते निकिरणो पवंदो। ॿी सूरत में सिंध मां सियासत जो ख़ात्मो थी वेंदो। सिंध बदतरीन ग़ुलामी बुनियाद परस्ती भोतारनि जे चंबे में हमेशह लाइ ईजो बणिजी पंजाब जी ग़ुलामी में क़ैद थी वेंदी। अॼु सिंध अहमद जे पुटनि खे रियासत जे तरीक़े सां ज़बरदस्ती अॻवा करे गुम करे रही आहे। उनजो बुनियादी सबबु सिंध जे सियासी जिदोजहद खे रोकण जी रियासती चाल आहे। जीअं सिंधी क़ौम पंहिंजे वसीलनि जी वारसी न करे, जीअं सिंध पंहिंजे सियासी अख़्तियारनि जी ॻाल्हि न करे।
जीअं सिंध पंहिंजी तारीख़ी क़ौमी बहाली लाइ सियासी जिदोजहद न करे, जीअं सिंधी क़ौम धारनि जी सिंध निकाली ॻाल्हि न करे, जीअं सिंध बुनियाद परस्ती जे ख़िलाफ़ आवाज़ न उथारे, जीअं सिंध भोतारनि ऐं गद्दार वॾेरनि रियासत जे दलालनि जे ख़िलाफ़ आवाज़ न उथारे, जीअं सिंध पंहिंजी ग़ुलामी जे ज़ंजीर खे टोड़ण जी ॻाल्हि न करे, उन करे अॼु धरती जे कुदरनि पुटनि खे खंभे गुम कयो पियो वञे। सिंध सियासी आवाज़ क़ौमी तारीख़ मथां पाबंदियूं हयूं पियूं वञनि, पर यादि रखियो वञे त हाणे सिंध पंहिंजी ग़ुलामी ख़िलाफ़ हर ॾाढ ज़ुल्म ऐं ॾाढे बरबरीत ख़िलाफ़ सुजाग थी आहे। हाणे सिंध रियासत जी हर क़िस्म जे ख़ौफ़, दहशत ऐं वहशत खे तुरींदे वतन जे वारसी ऐं धरती जे हलाली बचनि क़ौमी कारकुननि जी वारसी ऐं मालिकी क़ौमी कारकुन जे लाइ मुतहद समूरी सिंध में एहतजाज ऐं धरना आया वेंदा। असां अॼु ख़ौफ़ खे पंहिंजे अंदरि मां कढी उछलाए ॿाहिरि फिटो करण जो ऐलान था करियूं। असां रियासती इदारनि ते वाज़े था करियूं त सिंध जे गुम थियल समूरनि सियासी कारकुननि खे आज़ादु कयो वञे, या असां समूरनि बाशऊर सिंधियुनि खे पिणु गिरफ़्तार सिंध जे उन्हनि गुम थियल हलाली पुटनि ऐं सियासी क़ौमी कारकुननि सां खे हाणे क़ैद कयो वञे। रियासती इदारा ऐं थोड़ा घुंगा ऐं एजेंसियूं ॿुधनि त हाणे सिंध ख़ौफ़ज़दा न आहे ऐं नई सिंध हाणे ख़ामोश थी। असां सिंध वतन जी वारसी लाइ सियासी जिदोजहद कंदड़ुनि समूरनि धरती जे हलाल पुटनि जी आज़ादी लाइ जिदोजहद कंदासीं। बाशऊर घरनि खां ॿाहिरि पंहिंजी क़ौमी ऐं सियासी आवाज़ खे हर सूरत में उथारींदासीं। भली असांखे रियासत खंभे गुम करे छॾे, असांखे परवाह न आहे, हाणे असांखे को बि ख़ौफ़ न आहे। सिंध नेशनल वाइस ये मारा मारी, ये दहशत गर्दी, ये माण्हू खंभण खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे